बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियो। जी त अल्हम्दुलिल्लाह ही मुंहिंजे हथ में 1,52,000 रुपया आहिनि ऐं मूंसां गॾु आहे मोहम्मद वसीम। यार जी 2 साल अवल जंग भॼी पई, जंहिंजे खां पोइ हिनखे मुसलसल तकलीफ़ रहे पई। हाणे हिनजे जंग जो ऑपरेशन थींदो गोले जो ऐं उन ते 3.5 लख रुपया ख़र्च हो। हिन वक़्तु असां वटि अल्हम्दुलिल्लाह 1,52,000 रुपया गॾु थियो आहे, जेको आउं मोहम्मद वसीम जे हवाले कयां थो। अलाह तबारक व तआला मोहम्मद वसीम जे लाइ आसानी कंदो। ऐं लाड़काणे में हिन खां 3.5 लख घुरनि पिया, पर कराची में कंहिंसां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं मोहम्मद वसीम खे कराची रवानो कयूं था। हीअ मूं वटि रक़म आहे जेका यार जे हवाले कयां थो। अलाह हिन नौजवान खे सिहत अता फरमाईंदो ऐं अलाह तबारक व तआला असांखे बि रूहानी जिस्मानी बीमारियुनि खां शिफ़ा कामिला आजिला ऐं मुस्तबरा अता फरमाए। अदा प्यारा वसीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पंज ॻणींदो वञ ॾाढे 15 20 25 30 35 36 40 45 50 55 60 65 70 75 80 81 82 83 84 85 86 87 88 99 91 92 93 94 घणा थिया? हवा 1,52,000। थोरो दोस्तनि सां छा चवां? सॼे दोस्तनि जी महिरबानी, जंहिं जंहिं मुंहिंजी हेल्प कई आहे, भाऊ अरसलान जी वॾी वॾी महिरबानी। बसि मौला तव्हांखे वधाईंदो, मदीने असांखे तव्हांखे ख़ुशि रखंदो। उहो असांजा ग़रीबनि जी हेल्प कयो था, बसि दुआउनि में यादि कजो। कॾहिं कराची? हा, अॼु राति वञूं था। जी जी साईं मौलवी साहब मुंहिंजे बदिरां ॻाल्हाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थोरो ॻाल्हाए ॻाल्हाइबो। कुरान पाक में आतमन अहियन्नास फक अन्नमा अहियन्नास जमिया। जंहिं हिकिड़े इंसान जी जान बचाई, ॼण पूरी इंसानियत जी ज़िंदगी बचाई। त बग़ैर कंहिंजे माना सनी करण जे हिकु हक़ीक़त आहे त फ़क़ीर साहब लाड़काणे में हिकिड़ो बेइंतिहाई समाजी फलाही कमु करे रहियो आहे, बग़ैर फ़र्क़ रंग नस्ल अरब अजब जे। हीअ ग़रीब मिसकीन जे करे हिन जो इलाजु न थिया त हीअ हमेशह जे लाइ मौजूद थी घर में वेही रहिया।
ज़रूर जो ख़ानदान आहे, बच्चा ॿार आहिनि, पर ही फ़क़ीर साहब भई रुपियो रुपियो करे माण्हू खां, संगत खां, पंहिंजे दोस्तनि खां, फेसबुक जे यारनि खां इन ग़रीब जी मदद करे थो पियो। लेकिन ही हिकिड़ो न आहे, हिकिड़ो मिसाल हींअर मौजूदु आहे। अहिड़ा सवे हज़ारे माण्हू आहिनि जंहिंजा फ़क़ीर साहब महज़ अलाह जी रज़ा जे ख़ातिर कमु कया आहिनि। तंहिंजे करे असां समूरा दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाने खां अहिड़ा भलाई वारा कम हमेशह कराए ऐं उन्हनि कमनि खे पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल बि फरमाए। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कमु बाने खां अल्लाह पाक वठंदो आहे ऐं क़बूल बि न कंदो आहे। तंहिंजे करे दुआ ई घणी त अल्लाह तबारक व तआला जी फ़क़ीर खां कमु वठे थो, माण्हू मिस्कीन ग़रीबनि बेवान जा, त अहिड़ी तरह उन्हनि कमनि जे करण खां पोइ उन्हनि खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए ऐं फ़क़ीर जे अहल अयाल ऐं ख़ानदान जे लाइ निजात जो ज़रियो बनाए ऐं अल्लाह पाक सिर्फ़ु फ़क़ीर खे सिहत वारी ज़िंदगी नसीब फरमाए, हर तकलीफ़ूं, हर परेशानियूं पंहिंजे पान जी दूर फरमाए। اللهم لك الحمد كما ينبغي لجلالك الكريم رب اغفر وارحم وانت خير الراحمين। मुंहिंजा अल्लाह मोहतरम भाउ फ़क़ीर अरसलान हबीब साहब जेको इंसानियत जी ख़िदमत करे रहियो आहे, पंहिंजे पाने जे इन अमल खे रब पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। माण्हुनि जे शर खां, शैतान जे शर खां, साड़ीरनि जे साड़ खां, हसद खां रब पंहिंजे पाने जी हिफ़ाज़त फरमा। अञा वधीक पंहिंजे पाने खे चङनि कमनि करण जी रब तौफ़ीक़ नसीब फरमा ऐं तमामु इंसानियत खे रब करीम फ़क़ीर साहब जे लाइ दिलि में मुहबतूं नसीब फरमा, दुआऊं नसीब फरमा ऐं असांजे पूरी इंसानियत खे रब तूं तौफ़ीक़ ॾे, जंहिंखे अल्लाह पाक तूं ताक़त ॾिनी आहे, वुसअत ॾिनी आहे, उहे फ़क़ीर सां ताउन कनि ऐं फ़क़ीर मिस्किन ग़रीबनि जी हमदर्दी हेल्प कंदो रहे ऐं फ़क़ीर जे रब हिन इदारे खे रब तूं क़यामत ताईं आबाद फरमा, इंसानियत जे लाइ नफ़े ऐं फ़ाइदे जो ज़रियो ऐं सबबु बना। रब इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। वसल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद व आलिहि वसल्लम। आमीन।